हैदराबाद जी बाएतमाद औरत मुनफरद खाधा पचाए शानदार होटल खोले सभिनी खे अचरज में विझी छॾियो। अनम लगारी ख़ानगी कंपनी मां नौकरी छॾे पंहिंजी सहेली ऐं भेण सां गॾु मेन कासिमाबाद में जदीद तर्ज़ जो होटल खोलियो आहे, जिते हू न सिर्फ़ पाण काउंटर संभाले थी पर कस्टमर सां डील करण समेत रध पचाव जी निगरानी भी करे थी। हिन होटल जी सिंधी रॉयल बिरयानी तमाम घणी मशहूर है, जेका ठिकर जी हंडी में सर्व कई वञे थी। आऊं कहिड़ी सुठी फर्म में जॉब कंदी हुअसि एज ए डिस्ट्रिक्ट ऑफिसर हैदराबाद। मूं जॉब छॾी 3 साल कई। उनखां पोइ मूं छॾी त मूं पंहिंजी सिस्टर सां डिस्कस कयो कि भई हाणे असांखे बिज़नेस करिणो आहे। त फूड जो असांजो शुरू खां ई हूंदो हुयो, माण्हुनि खे एक्सेप्ट करण में टाइम लॻो पियो। जीअं मेन रोड ते असांजो ही रेस्टोरेंट आहे, त आस पास जा जेके दुकान आहिनि, जेके मतिलबु ॿिया शॉप्स आहिनि, ॿिया जेके रेस्टोरेंट खुलिया आहिनि, उन्हनि शुरू में असांखे थोरो क्रिटिसाइज़ कयो पियो कि औरतूं वेठियूं आहिनि हेॾां होॾां। लेकिन हाणे माशाल्लाह सां एॾी एक्सेप्टेंस अची वई आहे कि माण्हू पंहिंजी फैमिलीज़ खे, साम्हूं शॉप्स वारा पंहिंजी फैमिलीज़ खे वठी पिया अचनि कि अदिन जे रेस्टोरेंट ते हलो, उते हली फैमिली जो माहौल आहे, सुठो एनवायरनमेंट आहे। असां वटि पाकिस्तानी आहे, चाइनीज़ आहे, बारबेक्यू, फास्ट फूड जी कंप्लीट रेंज आहे। बेहतरीन हिकिड़ो रेस्टोरेंट कासिमा जे मेन बाज़ार में शेख हयात रोड ते खोलियो अथई ऐं इहो मैसेज ॾिनो अथई त जेकर नियाणियूं चाहिनि थियूं त उहे कारोबार कनि ऐं उन कारोबार मिलण सां उनखे पंहिंजे फैमिली या उनजे पीउ माउ खे तमामु वॾी सपोर्ट मिले थी। औरतुनि लाइ हिकिड़ो अञा वधीक उनखे मोटिवेट करणु खपे। हीअ जेके पहिरियां सिर्फ़ु लेडीज़ जो जेके शयूं हूंदियूं उन लाइ सिर्फ़ु लेडीज़ हलाईंदा हुआ शॉप्स वग़ैरह, हाणे जेको पब्लिक जेकी आहिनि, जेकी ॿियूं पब्लिक जा जेको मतिलबु आम माण्हुनि सां रिलेटेड जेकी शयूं आहिनि उहे पाण लेडीज़ उन हलाइनि थियूं। कारोबारी माण्हुनि तोड़े आम शहरिन हिननि औरतुनि पारां शुरू कयल हिन कारोबार खे तमामु घणो साराहियो आहे। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद।